दोस्तों अॼु शमन अली मिराली जो एल्बम आहे 45 पंटीह एल्बम नंबर ॿियो, जेको 1993 जे आख़िरी महीने में रिलीज़ थियल आहे। ऐं इन में हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ में उस्ताद गीत ॻायो आहे। आ सुहिणा दीदार करा सुहिणा, सिक लॻी आहे तुंहिंजी सिक लॻी आहे, कहिड़ो फ़ाइदो मिलई थो विसारण मां, मूंखां दिल बर दूर गुज़ारण मां। कहिड़ो ज़बरदस्त कलाम आहे। हिन में तक़रीबन कलाम सभु सुपर हिट आहिनि ऐं कुझु दोस्तनि कमेंट्स कया आहिनि, उहे कमेंट्स शामिलु कयूं। पहिरीं कमेंट्स आहे शाहिद अहमद सातो, वॾी महिरबानी, सुपर हिट एल्बम आहे। शाबान सोलंकी, एल्बम की जानकारी VIP, वॾी महिरबानी वाह शाबान। ऐं कुझु ॿिया दोस्त आहिनि, उन्हनि जा बि कमेंट्स आहिनि। शाबान सोलंकी लिखियो आहे एल्बम पहिरियों 37 पंटीह ज़बरदस्त आहे। ॿियो आहे बादशाह अहमद सोलंकी, लाजवाब, वॾी महिरबानी। आशिक़ अहमद सोलंकी वॉल्यूम 37 पंटीह VIP आहे, वॾियूं महिरबानियूं। अञा दोस्त आहिनि जिन्हनि जा कमेंट्स आहिनि। ऐं उनखां पोइ आशिक़ अहमद, नाइस एल्बम, नाज़ प्रोडक्शन, हसन अहमद मगर, ग्रेट एल्बम अदा, वॾी महिरबानियूं। M प्रोडक्शन, सुपर हिट VIP एल्बम आहे, वॾियूं महिरबानियूं लख थोरा दोस्तनि जा। अञा हिकिड़ी कमेंट्स आहे रहियल आहे, उहा शामिलु कयूं। ॿी कमेंट्स आहे वहीद अमन, जेको दोस्त आहे मुंहिंजो शिकारपुर जो। भाई मुझे चाचू ने बताया था ये एल्बम, इस एल्बम के बाद शमन अली मिराली बहुत चलता था। उन खां पोइ 6 सॉन्ग मुंहिंजा पसंदीदा आहिनि, वहीद अमन लिखियो आहे। वॾी महिरबानी वहीद अमन, वॾी महिरबानी, लख एहसान। ऐं एल्बम जो टाइटल आहे चरियो न या सभु सम्झां पियो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त इन कलाम में समीना कंवल बि शमन अली सां साथ ॾिनो। ऐं हिन में कवर में बिल्कुलु साफ़ अखरनि सां पहिरियों कलाम इहो लिखियो पियो आहे, समीना कंवल शमन अली। ऐं इन जो ॿियो कलाम आहे सागर शाह जो, हल त हलूं सेवण गॾिजी दुआ घुरण। उन खां पोइ सांवल मिराली जो कलाम आहे, रोआं थो यार जे ख़ातिर पंहिंजे दिलदार जे ख़ातिर, ज़बरदस्त गीत। उन खां पोइ आहे वहीद हकड़े जो कलाम आहे, छो कई वाइदो जे अचणो न हो तोखे, इंडिया जी धुन ते आहे। उन खां पोइ आहे वरंद फ़क़ीर, तमामु पुराणो गीत आहे, काफ़ी फ़नकारनि ॻायो आहे। फ़क़ीरनि जो सॻिड़ो मूंखे की न लॻिड़ो, हयातीअ तां हथड़ो अज़ीज़नि खयों आहे। ऐं उन खां बाद साइड B में हलिया आहियूं। ऐं उन में कलाम आहे पहिरियों, घुम न खोले वार कारा दिल रुबा, ठा घुमन वेरी हज़ारे प्यार जा। उन खां पोइ शफ़क़त सूमरे जो कलाम आहे, जेको मूंखे ॾाढो वणंदो आहे। आ गॾिजी घारियूं सुहिणा हो, तोखे थो शफ़क़ पुकारे, तूं वेहो न यार विसारे तूं आ। उन खां पोइ आहे गोहर गदाई जो कलाम आहे, ही बि सफ़ा भलो कलाम आहे, सफ़ा चोट जो। हिकु ॾींहुं सुहिणा तूं मुंहुं जो सदाईं ते। ऐं इहा फिल्म आहे इंडिया जी, तव्हां इन ते सर्च करे ॾिसंदव न त इन ते 1993 जी फिल्म आयल आई आहे। हिन एल्बम ते 94 लिखी छॾियो आहे हिननि एडवांस। काफ़ी माण्हुनि खे इहा हूंदी आहे त हाणे एल्बम ही 94 में आयो आहे, आख़िरी महीने जे आख़िरी ॾींहंनि में अची वेंदो आहे एल्बम, उन्हनि ते एडवांस लिखी छॾींदा आहिनि। उन खां पोइ कलाम आहे बशीर अहमद बुकेजे जो कलाम आहे, ओ बि आज़ाब ॾे तूं पर न जवाब ॾे तूं, सोच कुझु साईं मां तुंहिंजो सदाईं, ओ तूं भाई न भाई। आख़िरी कलाम वहीद हकड़े जो, सिक लॻी आहे तुंहिंजी आ सिक लॻी आहे तुंहिंजी, आ सुहिणा सुहिणा दीदार करा सुहिणा। हीउ बि मुंहिंजो फेवरेट कलाम आहे। एल्बम तक़रीबन फेवरेट ई आहिनि मिराली जा, कुझु अहिड़ा कलाम हूंदा आहिनि जेके तमामु घणो पसंदि ईंदा आहिनि। ऐं काफ़ी दोस्तनि खे इहा ख़बर न हूंदी आहे, कलाम त हिननि जा
खणी सभु ॿुधल हूंदा दोस्तनि खे, पर एल्बम जी ख़बर न हूंदी आहे त एल्बम इहो आहे। प्रोग्राम रखियो ईअं आहे, काफ़ी दोस्तनि पसंदि कयो आहे ऐं काफ़ी दोस्त वीडियो ॾिसी करे छॾे था ॾियनि ऐं पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾियनि ऐं दोस्तनि पंहिंजनि ताईं ज़रूरु शेयर कनि, त जीअं हर कंहिं वटि इहा मालूमात पुॼी वञे।